नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मौसमियात खाते सुभाणे खां सिंध में जारी थधि में वधीक वाध जी कथी करे छॾी आहे। लाड़काणे जो गर्मी पद ॿुड़ी ताईं किरण जो इम्कान। सखर जो गर्मी पद 2 डिग्री सेंटीग्रेड ताईं थी सघे थो। सखर ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जो गर्मी पद 2 डिग्रियुनि सेंटीग्रेड ताईं किरण जो इम्कान आहे। मीरपुर ख़ास हैदराबाद कराची डिवीज़न में गर्मी पद 3 डिग्री सेंटीग्रेड ताईं वञी सघे थो। बलूचिस्तान में वधीक बर्फ़बारी ऐं बरसात सबबि सिंध में थधि नवां रिकॉर्ड कायम करे सघे थी। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मौसमियात खाते सुभाणे खां सिंध में जारी थधि में वधीक वाध जी कथी करे छॾी आहे। लाड़काणे जो गर्मी पद 2 ताईं किरण जो इम्कान। सखर जो गर्मी पद 2 डिग्री सेंटीग्रेड ताईं थी सघे थो। सखर ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जो गर्मी पद 2 डिग्रियुनि सेंटीग्रेड ताईं किरण जो इम्कान आहे। मीरपुर ख़ास हैदराबाद कराची डिवीज़न में गर्मी पद 3 डिग्री सेंटीग्रेड ताईं वञी सघे थो। बलूचिस्तान में वधीक बर्फ़बारी ऐं बरसात सबबि सिंध में थधि नवां रिकॉर्ड कायम करे सघे थी।